नाज़रीन आख़िर कयूं बलूचिस्तान जे 600 अरब रुपयनि जी टैक्स फ्री बजट अॼु पेश कई वेंदी। बजट में सरकारी मुलाज़िमनि जी पघार ऐं पेंशन में 15% इज़ाफ़े जो इम्कान आहे। नाणे वारो वज़ीर अब्दुर्रहमान खेतरान बजट पेश कंदो। गैर तरक़ियाती मनसूबनि लाइ 385 अरब रुपया मुख़्तस कया विया। एक भेर ॿी रवां खे आगाह कंदा हलूं। बलूचिस्तान जे 600 अरब रुपयनि जी टैक्स फ्री बजट अॼु पेश कई वेंदी। बजट में सरकारी मुलाज़िमनि जे पघार ऐं पेंशन में 15% इज़ाफ़े जो इम्कान आहे। नाणे वारो वज़ीर अब्दुर्रहमान खेतरान बजट पेश कंदो। गैर तरक़ियाती मनसूबनि लाइ 385 अरब रुपया मुख़्तस कया विया। तव्हांखे आगाह कयूं पिया। बलूचिस्तान जी 600 अरब रुपयनि जी टैक्स फ्री बजट अॼु पेश कई वेंदी। नाणे वारो वज़ीर अब्दुर्रहमान खेतरान बजट पेश कंदो। गैर तरक़ियाती मनसूबनि लाइ 385 अरब रुपया मुख़्तस कया विया। तव्हांखे आगाह कयूं पिया। बलूचिस्तान जे 600 अरब रुपयनि जी टैक्स फ्री बजट अॼु पेश कई वेंदी। बजट में सरकारी मुलाज़िमनि जी पघार ऐं पेंशन में 15% इज़ाफ़े जो इम्कान आहे। नाणे वारो वज़ीर अब्दुर्रहमान खेतरान बजट पेश कंदो। गैर तरक़ियाती मनसूबनि लाइ 385 अरब रुपया मुख़्तस कया विया आहिनि। तव्हांखे आगाह कयूं पिया। बलूचिस्तान जे 600 अरब रुपयनि जी टैक्स फ्री बजट अॼु पेश कई वेंदी।